नाज़रीन, नगर पार्क जो मुख़्तलिफ़ ॻोठनि में पीअण जे पाणी जो बहिरान बरक़रार आहे। गरम हवाउनि खां पोइ खूहनि मां पाणी जी सतह हेठि लहण करे पाणी जो शदीद बहिरान पैदा थी वियो आहे। पाणी जी अणाट सबबि मारवी जे मुल्क जा मारोड़ा पाणी जे फुड़े फुड़े लाइ परेशान आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था जावेद बजीर जी रिपोर्ट। जहाँ पनाह बहर बर के थोरो पानी दे थी सघे जे त मुंहिंजे थर के थोरो पानी दे। जहाँ पनाह बहर बर के थोरो पानी दे थी सघे जे त मुंहिंजे थर के थोरो पानी दे। जी नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं तालके नंगर पार्कन में, जिते गर्मी जी मौसम ईंदे ही पानी जो शदीद बहिरान पैदा थी चुको आहे। शहरनि खां वेंदे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पानी जी खोट पैदा थियण खां पोइ हितां जा मिसकिन मारूड़ा ॾूरान इलाइक़नि मां पाणी भरे अचण ते मजबूर बणियल आहिनि। अचो त उन हवाले सां हितां जे मारूड़नि खां मालूम करियूं त हू केतिरनि मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। हाणे असांजो ॻोठ मां आरो प्लान लॻो आहे, जंहिंखे 1.5 साल थी वियो आहे। खारो पाणी पी पी असीं तंग आहियूं। तमामु खारो पाणी असांजे ॻोठ जो आहे। असां परे परे खां पाणी भरे ईंदा आहियूं। घटि में घटि किलोमीटर खां परे मायूं ॿार बच्चो पाणी भरे ईंदा आहिनि। असीं खारो पाणी पी पी बेज़ार थिए पिया ऐं जान खे बि बहुत तकलीफ़ आहे। असांजो इहो ई अर्ज़ु आहे असांखे मिठो पाणी जो। थाने दादल में असांखे खारो पाणी पी पी असीं बीमार थी विया हलिया। असांखे पाणी मिठो ॾिनो वञे, इहो अर्ज़ु आहे असांजो गवर्नमेंट जो। महिरबानी करे असांखे मिठो पाणी खपे। असांखे मिठो भया पाणी ॾेई वञो। असांखे हिते खारो पाणी पी पी असीं बीमार थी विया। ॻोठ में पाणी आहे कोन, असांखे पाणी जी सहूलियत ॾियो। नाज़रीन, अवां हिननि जा वीचार ॿुधा त हिननि जो चवणु आहे त नंगर पार्क खां वेंदे मुख़्तलिफ़ ॿाराड़ी जे ॻोठनि में पाणी जी वॾी किल्लत आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त असांखे मिठे पाणी जी सहूलियत मैसर कई वञे, हितां जा मिसकिन मारूड़ा उन मरण खां बची सघनि। कैमरामैन ओस्मान जान सां गॾु जावेद अयाज़ ख़ासि के लिए धरती टीवी न्यूज़ नंगर पार्क।